दोस्तो, 6 हिकिड़ा भाइर हूंदा पाण में। जीअं दुनिया जे हिसाब सां मिसाल ॾींदा आहिनि, ऐं हर खानदान में हर घर में को न को कंहिं हिसाब सां को मिसाल मिलंदो आहे। जीअं चवंदा आहिनि त अदा हिन खानदान में हीअ जेको आहे खानदानी रॻ, हीअ खानदानी रॻ, उन हिसाब सां हुननि जो पूरे ॻोठ में इहो मिसाल मिलंदो त ॿधी हुई पाण में। छो त सभ खां पहिरीं जेका मेन शइ हूंदी आहे त ॿधी हूंदी आहे। हाणे अॼुकल्ह त दौरु मटिजी वियो आहे, ॿ भाइर बि हूंदा आहिनि तॾहिं माना अलॻि हूंदा आहिनि। पोइ को घर जे हालतुनि जे हिसाब सां अलॻि थींदा आहिनि, के वरी ज़माने जे हिसाब सां माना के मजबूरी हूंदियूं आहिनि। पर हू 6 ई भाइर एतिरे क़दुरु हुननि जी पाण में ॿधी हुई जो अॼुकल्ह ॾिसो पिया था औरतुनि जो हलणु ऐं हिसाब किताब त 5 भाइरनि शादियूं कयूं, पर तॾहिं बि 6 ई भाइर पाण में गॾु ई गॾु हूंदा। उन्हनि औरतुनि बि माशाअल्लाह तमामु घणी महिनत कई। हर औरत पंहिंजे मुड़ुस खे घणो हेॾे होॾे ॻाल्हियूं हेठां मथां ॿुधायूं, पर 5 ई भाइर हिकिड़ी ज़ंजीर जूं कड़ियूं हुआ जेके पाण में हमेशह हिकु हूंदा। साईं ठहियो, वक़्तु गुज़रंदो वियो, आख़िर 6 भाउ जो नंबर आयो। उन बि ख़ैर सां शादी कई। जेॾी महिल उन शादी कई त के ॾींहं महीना साल गुज़रिया, हुन जी जेका घर वारी हुई सा अहिड़ी का विर्ताक हुई या विर्ताक नस्ल जी हुई जो उहा हैरान थी वई त ही एतिरो कुटुंब, एतिरो खानदान ही पाण में गॾु कीअं था रहनि। साईं खाइण पीअण जे टाइम ते जेॾी महिल उन्हनि 5-6 भाइरनि जी आकड़ थींदी त तक़रीबन तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त 100 खनि माण्हू टुटी वेंदा हूंदा। हूअ हैरान थी वई। पोइ हिकिड़े ॾींहुं ईअं कचहरी कंदे कंदे सभिनि भाॼाइनि खे चई, जेके हिन जूं 5 भाॼायूं हुयूं उन्हनि खे चई त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कान आई। त हुननि वॾनि भाॼाइनि चयसि, अती अलाए कहिड़ी ॻाल्हि तोखे सम्झ में कान आई। की मूंखे हैरत इन ॻाल्हि थी थिए त ही हेतिरो जान गुज़री वियो आहे, ज़मानो गुज़री वियो आहे, हींअर सभु को जेको आहे सो पंहिंजो ॿार पंहिंजे मथे ते थो करे, पर ही 6 ई भाइर पाण में गॾु कीअं न, तव्हां सभु गॾु वक़्तु कीअं था कयो। त हुनजी ॻाल्हि ॿुधी सभु हैरान बि थी वियूं ऐं टहक बि ॾिनो ऐं खिलियो बि सही। चई तई खिलो छो थियूं? त हुननि चयसि त इहा ॻाल्हि जेको आहे सो तूं त करीं थी, पर असां वॾा ज़ोर लॻाया आहिनि त हर मुड़ुसु असांजो माना असां सां गॾु अलॻि हुजे, असांखे पंहिंजी जॻह हुजे, पंहिंजो घर हुजे, बचा पंहिंजा अलॻि हुजनि। पर हिननि जी ॿधी अहिड़ी आहे भाइरनि जी पाण में जो असां न चोटीअ ज़ोर लॻायो पर पाण में अलॻि कोन था थियनि। इहे हमेशह गॾु ई आहिनि, न को ॿ पाण में था थियनि, न को 3 पाण में था थियनि। 6 हिकिड़ो ई घर, हिकिड़ो ई माना गाॾो हले पियो। त हूअ का अहिड़ी विर्ताक हुजे जो चई त जेकॾहिं इहे मूं तव्हांखे अलॻि करे ॾिना त 6 ई भाइर जेके भाॼायूं हुन जूं हुयूं, भाॼायूं न थियनि पर हुन जूं माना निणानूं हुयूं, इहे ॾेराणियूं। 6 ॾेराणियुनि चयसि जेकॾहिं तो इन्हनि खे अलॻि कयो त पंहिंजी ज़िंदगी ते हथु खणणो पवंदई, छो त असां इहे मारूं खाई वेठियूं। साईं हुन पंहिंजे ॾेराणियुनि खे चयो त न, इहो कमु मां तव्हांखे हीअं करे ॾींदुसि। तव्हां त ख़बर न आहे त छा कयो आहे छा न कयो, पर इहे अलॻि करणु मुंहिंजे लाइ को मसइलो ई कोन्हनि खे। हुनखे वॾनि ॾेराणी चयो ठहियो, चलो ठीकु आहे, तोखे चैलेंज आहे, जेकॾहिं तूं ईअं करे थी ॾेखारी। हलो साईं, हुन उन ॾींहुं पंहिंजो कमु शुरू करे छॾियो। कुझु ॾींहं गुज़रिया, घर जे अॻियां हिकिड़ी जीअं चवंदा आहिनि त ॾेढी भित खणिबी आहे। ॿाहिरि पासे हुननि जी उताकड़ी हूंदी, छपर ठहियलु हुजे, मना ठहियलु, उते 6 ई भाइर शाम जो वेही कचहरी कंदा। पोइ उन ॾेढीअ खां माना घर जी वाट हूंदी, दरवाज़ो कोन हो लॻल, ईअं भित खयल हुजे। हिन छा कयो जो उन ओताक वारी भित जी ॾेढीअ खां बीही ऐं थोरी मुंडी ज़ाहिर करे मुड़ुस खे थोरा इशारा ॾिनई त थोरो कमु आहे तो में। जेॾी महिल हुन इहे इशारा ॾिना पई, मुंडी हुन जी ॾिसते पई त हुननि उन औरत जे
मुड़ुस जे ॿियनि भाइरनि जी बुने ते नज़र पई त भाॼी असांजे भाउ खे सॾे बि थी त हुननि सभिनि चयो वञ वञ भाॼी ॾिस छा थी थिए वई। ही साईं पंहिंजे भाइरनि खां उथी ऐं जॾहिं हुन ॾेडीअ वटि पहुतो त हुन अञा थोरो पाण खे ज़ाहिर करे जीअं सभई भाउ ॾिसनि ऐं हुन जे कन ॾांहुं पंहिंजो वात वेझो कईं जीअं मन का ॻाल्हि चइबी आहे कन में ईअं थोरी घणी मन न सम्झ में ईंदड़ गुफ़्तगू कई जेका हू सम्झी न बहरहाल हुनखे ॻाल्हाइणो कोन हो, हुनखे सिर्फ़ु पंहिंजो कमु ऐं हिकिड़ो मन जेको टारगेट हो उहो पूरो करिणो हो। हुनजे कन में थोरी फुस फुस करे ऐं पोइ ते रवानी थी वई घर ॾे। हीअ बि जेको आहे ईअं मोगन वांगुरु कुझु सम्झो कोन, बसि ईअं भाइरनि वटि मोटी आयो त भाइरनि चयसि अदा ॾे ख़बर ख़ैर त आहे भाॼी तो कन में छा पई चए। हाणे त हुन जवान जे मुड़ुस कुझु सम्झो हुजे त पोइ ॿुधाए न। चई यार मूंखे कुझु बि कोन चई। सभिनि चयो हे हे साईं वॾी ॻाल्हि आहे, असां हेतिरा थी वॾा थिया आहियूं, तूं असांजो आख़िरी भाउ जेको असांजो मन बाबो निकिते जो असां हर ॻाल्हि हिते कंदा आहियूं त असांजे घर वारियूं हीअ ॻाल्हि कनि थियूं हूअ कनि थियूं। असां पंहिंजे भाइरनि खे बचाइण जे लाइ, पंहिंजो घर बचाइण जे लाइ पंहिंजे घर वारनि खे मारूं बि कढियूं ऐं तोखे हुन कन में का ॻाल्हि चई आहे जेका तूं असांखे नथो ॿुधाई। जेकॾहिं तुंहिंजी का ज़ाती ॻाल्हि हुजे त खणी तूं न ॿुधा, बाक़ी मन जे घर जे हिसाब सां हुजे त असांखे ॿुधा। चई अलाह जो कसम कुझु बि कोन चयो अथसि, मां सम्झो ई न आहियां। पोइ त भाई हिते सभु उभाती विया। हिकिड़ो भाउ चए न यार मतां कुझु भाॼी न चयो हुजे, ॿियो चए यार ईअं कीअं थींदो सभिनि ॾिठो आहे। वरी चवनि ॿाहिरि अंधा आहियूं छा, सभिनि ॾिठो आहे हुनजे कन में कुझु चयो अथसि। हिते साईं हमरा सभु उभा थी विया, को भाउ हुनजे पासे को हुनजे पासे। त हाणे जो खणी त अधु कलाक में जहिड़ो शुरू थी वियो, मुड़ुस ॿिड़ी ढांगा थिया। शाम ते राति थी, वॾे भाउ फ़ैसिलो कयो चयो बाबा हाणे जेको गॾु रहियासीं सुभाणे सभु को पंहिंजी कुनी अलॻि चाढ़ींदो। सो दोस्तो ईअं न आहे त को हमेशह इंसान भाउ पंहिंजे भाउ सां गॾु रहे त वक़्त जे हिसाब सां अलॻि बि थियणो आहे, पर उन में कुझु विर्ताक औरतुनि जो किरदारु बि हूंदो आहे। जेके मकरेलियूं औरतूं हूंदियूं आहिनि उहे जेको आहे घर तबाह ऐं बर्बादु कंदियूं आहिनि। न त हाणे हूअं हयाती त कटणी अलॻि बि माण्हू कटे त गॾु बि कटे, को मसइलो न आहे। पर अञा बि सिंध में के अहिड़ा घर बि आहिनि जिते ॿाहिरि त छा पर सौट मासा त गॾु रहिया वेठा आहिनि, वॾा वेड़ा आबाद।